भेड़िया रोड में ॿारनि सां मुबैना बदफ़ैली कई वई आहे। वीडियो भरे मुतासिर ॿारनि जे वारसनि खे ब्लैकमेल करे रक़म वसूल कई वई आहे। SSP नौशरो फिरोज़ तरफ़ां मामले जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। टाइम न्यूज़ मुतासिर ॿारनि जा एतिराफ़ी वीडियोज़ पिणु हथ करे वरिता आहिनि। पुलिस एहलकार ऐं संदसि साथियुनि ते ॿारनि खे वर्ग लाइ बदफ़ैलीअ जो निशानो बणाइण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई, सनाउल्लाह बिरोही ऐं ज़ुल्करनैन पठाणनि जी अॻुवाणी में वफ़द ॾींहुं SSP नौशरो फिरोज़ सां मुलाक़ात थी आहे। वफ़द पारां SSP खे पुलिस एहलकार ऐं संदसि साथियुनि पारां ॿारनि सां बदफ़ैली वाक़िअनि बाबति आगाही ॾिनी आहे। पोर्नोग्राफ़ी जा सबूत बि पेश कया विया आहिनि। SSP संगार मलिक फौरी तौर ते मामले जी इंक्वायरी लाइ कंप्लेन सेल GDCAPS खे तोड़े SHOs जे अॻुवाणीअ में शफ़ाफ़ जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे ग़ुलाम शबीर उॾियण जो। ग़ुलाम शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? ॼण तव्हांखे ॿुधाईं थो हलां, भेड़ियाड़ शहर में मुबैना तौरु मासूम ॿारनि सां जेका वीडियो जो निशानो बणाइण संदनि वारसनि खे ब्लैकमेल करण ऐं रक़म वठंदड़ गिरोह जो इंतिहाब थियो आहे। जॾहिं त अहिड़ी शिकायत ते SSP नौशरो फिरोज़ सिंगार मामले जे लाइ जांच लाइ 5 रुकनी DSP SHO जे अॻुवाणी में जेका कमेटी जोड़ी वरिती आहे। जॾहिं त जेका मुबैना ॿारनि जी जांच करण वारा एतिराफ़ी वीडियो पिणु जेका टाइम न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। भेड़ियाड़ वासी पुलिस एहलकार अब्दुल जब्बार मरी ऐं संदसि साथी जुनेद ऐं ॿिया ॿारनि खे वर्ग लाइ जातीअ जो निशानो बणाए वीडियो भरे संदनि वारसनि खां गरेट वठण जो इंतिहाब थियो आहे। उन सिलसिले में टाउन चेयरमैन आहे इम्तियाज़ आराई, सनाउल्लाह बिरोही, ज़ुल्करनैन पठाण ऐं ॿियनि जो अॻुवाणी में SSP नौशरो फिरोज़ सिंगार मलिक सां जेको मुलाक़ात कई ऐं जेके अहिड़ा जेके वीडियोज़ आहिनि जेको उहे जेका पुर जेके SSP हवाले कया। जॾहिं SSP नौशरो फिरोज़ सिंगार मलिक पारां भेड़ियाड़ वासी पुलिस अब्दुल जब्बार मरी ऐं संदसि साथियुनि खे जेका गिरफ़्तारी करण लाइ हिकु जांच जेका कमेटी जोड़े वरिती आहे। चेयरमैन ऐं शहरनि जे शिकायत ते कमेटी जोड़ी आहे ऐं जल्द जेका पुलिस एहलकार समेत सभिनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उन्हनि जे मथां केस दाख़िल कया वेंदा ऐं जेका हिन वक़्तु जेका टीम जेका पंहिंजो कमु करे रही आहे ऐं जल्द जेको हुनजी रिज़ल्ट मिलंदी। जॾहिं त SSP नौशरो फिरोज़ सिंगार मलिक जी अहिड़ी जेका कार्रवाई जेका जांच करण ते भेड़ियाड़ वासी जेके सुञाणंदड़ आहिनि उन्हनि उनजी जेका वाक़ा कई आहे। उन मुताबिक़ बि कयो आहे त जेके बि हिन में मुलवस आहिनि पुलिस एहलकार आहिनि या उतां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि जिन बि मासूम ॿारनि सां अहिड़ी हरकत कई आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो जेके मासूम ॿार आहिनि उनजी हिक ॿिजी ते अहिड़ो एतिराफ़ी वीडियो बि आयो आहे जेके पाण ख़ुदकुशी करण लाइ उहे ॿार तयारु आहिनि। पर हिन वक़्तु सॼो मामिलो जेका SSP नौशरो फिरोज़ सिंगार मलिक जे उन जेका अॻियां आहे त इन सॼे मामले खे SSP नौशरो फिरोज़ सिंगार मलिक कीअं थो हल करे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ग़ुलाम शबीर ॼण तफ़सील ॾियण लाइ। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त भेड़िया रोड में ॿारनि सां मुबैना बदफ़ैली थी आहे। वीडियो भरे मुतासिर ॿारनि जे वारसनि खे ब्लैकमेल करे रक़म वसूल कई वई आहे। SSP नौशरो फिरोज़ तरफ़ां मामले जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। टाइम न्यूज़ मुतासिर ॿारनि जा एतिराफ़ी वीडियोज़ पिणु हथ करे वरिता आहिनि। पुलिस एहलकार ऐं संदसि साथियुनि ते ॿारनि खे वर्ग लाइ बदफ़ैली जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। टाउन चेयरमैन इम्तियाज़ आराई, सनाउल्लाह बिरोही ऐं ज़ुल्करनैन पठाणनि जी अॻुवाणीअ में वफ़द ॾींहुं SSP नौशरो फिरोज़ सां मुलाक़ात थी आहे। वफ़द पारां SSP खे पुलिस एहलकार ऐं संदसि साथियुनि पारां ॿारनि सां बदफ़ैली वाक़िअनि बाबति आगाही ॾिनी आहे। पोर्नोग्राफ़ी जा सबूत बि पेश कया विया आहिनि। SSP संगार मलिक फौरी तौर ते मामले जी इंक्वायरी लाइ कंप्लेन सेल जे DSP जोड़े SHOs जी अॻुवाणीअ में शफ़ाफ़ जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। वो मोबाइल है जो इसको दिया गया था कि तुम बच्चों को हमारे पास लेके आकर हम उनके अश्लील वीडियो बनाया करें। फिर पता नहीं क्या करते हैं उन बच्चों की वीडियो को। ये वो है असनैन कोडू जो लेके जाता है। ये मोबाइल तुझे किसने दिया था? ये मोबाइल तुझे किसने दिया था? क्या बोला था उसने? क्या बोला था? क्या बोला था? ये लड़का लेके गया था ना मुनीब, हाँ उसको दिया था। उसने बोला ये इसको दिया कर। अच्छा, हाँ मुनीब को दिया कर। हाँ ठीक है। अभी ये तरह से मैं हाल वाल पूछता हूँ कि उन लोगों के पास, उन मुजरिमों के पास भेड़ियाड़ के कितने बच्चों के वीडियो हैं और किन किन के वीडियो हैं उनके पास, जिनको वो ब्लैकमेल करके उनसे पैसे मंगवाते हैं या उनसे बच्चे मंगवाते हैं। ये तरह तफसील से बता बेटे, डर नहीं तू। लाला बड़ा की वीडियो। लाला बड़ा खुद का, उसके बेटे का? उसके बेटे का खुद। और हमारी वीडियो पड़ी है। और मुनीब की, अरियदर की और काफियों की पड़ी, मेहरों की और किसने बनाई ये वीडियो? नाम बताओ उनके। जब्बार मरी ने और जुनेद शेख ने। और तीसरा कोई?
तीसरा कोई भी एक हो, शायद नाम ले, डर नहीं किसी से। पुलिस वाले उसके और साथ, पुलिस वाले भी हैं उनके साथ ही है। वो कौन है दूसरे पुलिस वाले? दोस्त है उधर ही के। बेरिया वाले पुलिस वाले हैं या दौड़ वाले पुलिस वाले हैं? दौड़ वाले, वो पुलिस वाले भी इनके साथ हैं। हाँ। बच्चा ऐसे ये हलवा लेते हैं कि मुनीब को और जट को ये कैसे ले गया, कहाँ लेके गया, किसके कहने पे लेके गया, और क्यों ये बोलता है मेरे खुद वीडियो, नाजिबा वीडियो इनके पास, मैं खुद ब्लैकमेल हूँ, मजबूरन मैं उनके पास लड़के पहुँचाता हूँ, बच्चे पहुँचाता हूँ। अब ये खुद अपनी ज़ुबानी खुद बताएगा। हसनैन और कोडू। हाँ बेटे बता। वो हमारे को फ़ोन करता, ब्लैकमेल करता, वीडियो भेजूँगा किसी के पास, ऐसे ब्लैकमेल कर रहा है, बोलता दौड़ाओ, वैन में बैठ के किराया मैं खुद ही दूंगा तुम्हारे को। फिर लेके गया बच्चों को, फिर क्या हुआ? उधर गंदे काम कर रहे, उनकी वीडियो बना रहे, तस्वीरें बनाई है मेरे कल। और कौन कौन थे उधर, कौन कौन थे? और मुनीब, हाँ, अली अदर, हाँ, मैं। और तीसरा कोई कौन था जिसने तुम्हें ब्लैकमेल किया, जिसने तुम्हारे वीडियो बनाए? जबार मरी कौन है? पुलिस वाला। अच्छा, उसके बाद दूसरा उसके साथ कौन था? दूसरा उधर गनमैन कौन है? वो वाला कौन है उधर काम कर। अच्छा, और किस किस जगह पे तुझे लेके गए हैं? कौन कौन तुझे लेके गए? जुनैद भी हमारे साथ। जुनैद कौन है? जुनी कौन है? ये दौड़ लेके गया है। और किस जगह पे? इधर बिरिया में है। बिरिया में किस जगह पे? हाँ, ये जिधर थाना नहीं है, इधर अस्पताल है इधर। अच्छा, उसके बाद फिर और कहाँ लेके गया है? और बस पट्टीदन, तू बोल रहा था पट्टीदन में लेके गया है? हाँ, पट्टीदन में। तो तुझे क्या बोलते हैं ये? ब्लैकमेल करे, बोला लड़के लेके आओ वीडियो। तेरे वीडियो है इनके पास? हाँ। हलवाल दे अपना बेटे, क्या हुआ है तेरे साथ? जाती की उन्होंने वीडियो बनाई है। किसके साथ जाती की है? 2 लड़कों के मेरे साथ। कौन कौन, नाम क्या इनके? मुनीब है, अली अदर है। वो नहीं जिसने ज्यादती की है। जुबार मरी। और कौन के साथ है? जुनी। हाँ, फिर अभी तुझे क्या बोलते हैं ये? बोल ब्लैकमेल करे, वीडियो भेज रहे, बोले लड़के लेके आओ ऐसे। हाँ, फिर तू अभी क्या चाहता है? क्या चाहता है तू? इंसाफ। क्या मतलब तेरे जो वीडियो इनके पास है वो डिलीट होने चाहिए? जी। और कोई? बेरिया रोड में ॿारनि सां मुबैना बद फैली थी आहे। वीडियो भरे मुतासिर ॿारनि जे वारसनि खे ब्लैकमेल करे रक़म वसूल कई वई आहे। SSP नौशरो फिरोज़ तरफ़ां मामले जी जांच लाइ 5 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। टाइम न्यूज़ मुतासिर ॿारनि जा एतिराफ़ी वीडियोज़ पिणु हथु करे वरिता आहिनि। पुलिस एहलकार ऐं संदसि साथियुनि ते ॿारनि खे वर्ग लाइ बदफ़ैलीअ जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे।